जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे पुरुषोत्तम महात्म कथा जी दर्शन चौथे अध्याय जी कथा ॿुधाईंदसि। हिन खां पहिरीं मां तव्हां सां गॾु पहिरियों अध्याय, ॿियो अध्याय ऐं टियों अध्याय शेयर कयो आहे। त हलो पाण कथा शुरू था कयूं। बोली पुरुषोत्तम भगवान की जय। भगवान श्री कृष्ण चंद चयो त हे अर्जुन, तृणविंद जी धीअ देवहूतीअ खे कोप ऋषिअ जी कृपा सां 2 पुट थिया। वॾे जो नालो जय ऐं नंढे जो विजय हो। टियों पुटु बि पैदा थियो जंहिंजो नालो कपिल मुनि हो। जय विजय ॾाढा धर्मात्मा, दानी ऐं विष्णु भॻवान जा पूरा भगत हुआ। सदाईं 12 अखरी मंत्र यानी ओम नमः भगवंते वासुदेवाय जो जाप कंदा हुआ। सॼो वक़्तु विष्णु भॻवान जी पूॼा करे भॻवान विष्णु हिननि खे साक्षात दर्शन ॾींदो हो। जय विजय कर्म कांड कराइण में ॾाढा होशियार हूंदा हुआ, जिन ते मनुष्य त छॾो पर देव देवताऊं बि मञींदा हुआ। मतिलबु त यज्ञ आदि कर्म कांड कराइण में हिननि जे मुक़ाबले में को ॿियो बराबरी करे न सघंदो हो। हिकिड़े दफ़े राजा मरुत हिननि ॿिन्हिनि खे यज्ञ कराइण लाइ निंड ॾेई घुरायो। उन यज्ञ में जय ब्रह्मा ऐं विजय याजिक बणियो। यज्ञ समाप्त थियो। यज्ञ जे पछाड़ीअ में राजा मरुत हिननि ॿिन्हिनि खे ॾाढो धन ॾेई प्रसन्न कयो। धन खणी ॿई सिघो पंहिंजे घर आया ऐं ॿिन्हिनि जुदा जुदा विष्णु भॻवान जी पूॼा कई। जय चयो त हे विजय, जेको राजा खां मिल्कियत धन आहे तंहिंजा 2 हिसा कया वञनि। विजय चयो त जंहिंखे जेतिरो मिलियो आहे उहो ओतिरो ई खणे। त जय इहो ॿुधी मन ई मन दुखी ऐं क्रोध में अची विजय खे श्राप ॾिनो त तूं वञी गांव यानी वाघू जेको जंगल में हूंदो आहे थी। विजय चयो त मूंखे घमंड में अची श्राप ॾिनो आहे, तंहिं करे तूं वञी गज थी। गज यानी कि हाथी। जय विजय हिक ॿिए खे श्राप ॾेई भॻवान विष्णुअ खे प्रार्थना कई त हे भॻवान, असांजो ॾिनल श्राप हटी वञे। भॻवान विष्णु चयो त मुंहिंजे भक्तनि जी वाणी कॾहिं बि कूड़ी न थींदी आहे। मां हिन श्राप खे टारण में असमर्थ आहियां। ही श्राप त भोॻे पोइ अची मूंसां मिलो। श्री सूतजी महाराज चयो त हे ऋषियो, इहे ॿई वञी गज ऐं ग्राह थिया। हिकिड़े ॾींहुं गज पंहिंजे कुटुंब समेत नदीअ ते पाणी पीअण आयो। जीअं पेर नदीअ में विधाईं तीअं ग्राह अची खेसि पकड़ियो। इहा इजाई सबबु ॾाढियूं ॾाहूं करण लॻो, पर को बि वेझो कोन आयो। इहा हालत ॾिसी संदसि कुटुंब बि भॼी पासो कयो। दर्शन चौथे जी कथा हिते ई समाप्त थी। हिन खां अॻियां जी कथा असांजे दर्शन 5 में ईंदी। त तव्हांखे इहा कथा कीअं लॻी कमेंट बॉक्स में ओम नमः भगवंते वासुदेवाय ज़रूरु लिखी करे ॿुधाईंदव। ऐं तव्हां अगरि मुंहिंजे चैनल ते पहिरियों दफ़ो आया त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पासे में ॾिनल बेल बटन ते ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां तव्हांखे मुंहिंजे वीडियो जो नोटिफिकेशन सभिनी खां पहिरीं मिले। ऐं तव्हां ॿी का कथा बि या कुझु ॿुधणु चाहियो था सिंधीअ भाषा में त कमेंट बॉक्स में ज़रूरु चवंदा। धन्यवाद।